बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम अचो तो वीचारूं में मां आया हुआ जो मेज़बान जावेद उस्मान बिजाणी जी। नाज़रीन, असीं अॼोके प्रोग्राम में ज़िले कशमोर कंदकोट पुलिस जी कार्रवाई के हवाले से गुफ्तगू कंदासीं। जी नाज़रीन, अव्हांखे आगाह कंदा हलूं त काल ज़िले कशमोर कंदकोट पुलिस पारां SSP कशमोर कंदकोट अमजद अहमद शेख की अगवानी में होसपुर भरिसां जंगिण थाने की हद ॻोठ जीअंद जागीरानी ते चढ़ाई करे कार्रवाई कई। पुलिस पारां मुग़िन की बाज़ियाबी के हवाले से कार्रवाई कई वई। पुलिस जैसे उते ॻोठ जीअंद जागीरानी पहुती तो नामालूम हथियारबंदन पारां पुलिस मथा फायरिंग भी कई वई ऐं रॉकेट लॉन्चर भी फायर किया विया। पुलिस की जवाबी फायरिंग में घुरबल जवाबदार शमशाद जागीरानी, अयाज जागीरानी, अली बख्श जागीरानी जेके टे ने धाड़ेल उन टिन धाड़ेलनि जे मारिजी वञण जा जेका इतला भी आहिनि। एक औरत आहे उन जे भी मारिजी वञण जा इतला आहिनि। पुलिस के इन कल वारी जेका कार्रवाई कल वारी ऑपरेशन में कच्चे में हिकिड़ी सुठी कामयाबी मिली। असां जॾहिं माज़ी में ॾिसूं था त जॾहिं भी पुलिस कच्चे में कार्रवाई लाइ वेंदी हुई त कंहिं माना जेका कार्रवाई दौरान कंहिं भी पुलिस एहलकारनि जा लाश जेका खई वेंदी। पर इहो पहिरियों दफ़ो त कशमोर कंदकोट पुलिस अहिड़ी मुयसर कार्रवाई कई जंहिंमें जेका धाड़ेल मारिजी विया ऐं SSP अमजद शेख तरफ़ां जेका धाड़ेलनि जा लाश मोबाइल में जेका खयूं करे कंदकोट पुलिस जेके अटाला हुआ कंदकोट पहुता। हिकिड़ो जश्न वारो माहौल हुयो ऐं तमामु घणो पुलिस जे इन कशमोर पुलिस जे अमल के सारायो वियो ऐं इनखे ॾिठो वियो। जेकॾहिं नाज़रीन अहिड़ी तरह पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ दुआरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कंदी रहंदी त यकीनन ज़िले कशमोर ऐं कंदकोट जो अमन बहाल थींदो ऐं आवाम सुख जो साह खणंदी। वरी कंहिं ॿिए प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए मौज़ू ते मिलंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान जावेद उस्मान बिजाणी खे इजाज़त ॾींदा।